नाज़रीन जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं सकरन जे सकरन इंस्टीट्यूट ऑफ टेक्निकल एजुकेशन में शहीद बेनज़ीर भुट्टो ह्यूमन रिसोर्स तरफ़ां 4 महीननि जी कंप्यूटर शार्ट ऐं वेब डिज़ाइनिंग कोर्स जो कोर्स पूरो थियण ते 60 शागिर्दनि खे सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौक़े ते शहीद बेनज़ीर भुट्टो ह्यूमन रिसोर्स जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर शहीद बेनज़ीराबाद न्याज़ हुसैन उजण चयो त नौजवाननि खे तालीम सां गॾु कंप्यूटर जी सिख्या वठणु घुरिजे। ईंदड़ वक़्त में हर माण्हू लाइ कंप्यूटर जी ॼाण लाज़मी थींदी, जंहिंसां नौजवाननि जी कामयाबी जो रस्तो खुलंदो। असां कंप्यूटर सेखारण सां गॾु शागिर्दनि खे वज़ीफ़ो पिणु ॾेई रहिया आहियूं। तालीमी माहिर निसार अहमद ख़ासकेली चयो त नौजवान खे वधि खां वधि तालीम हासिल करणु घुरिजे। उन मौक़े ते सकरन शहरी इतिहाद जे सदर मोहम्मद मुराद खानज़ादा, मीडिया सेंटर सकरन जे सदर कुर्बान उमरानी, प्रिंसिपल साइड इंस्टीट्यूट रियाज़ ख़ासकेली, नासिर अहमद सूमरो, कामरान अलियारई, शाहज़ेब खानज़ादा ऐं ॿियनि शागिर्दनि पारां तालीम जे हवाले सां सेमिनार खे ख़िताब कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। तो मांगूंगा किससे, तेरा हूँ मैं तुझसे दुआ मांगता हूँ। जो मुफलिस है उनको दौलत को अता कर, जो बीमार है हिन इदारे मां तव्हांजा नौजवान असांजा शागिर्द पंहिंजो हिकिड़ी डिग्री हासिल करे पंहिंजी अॻिते तइलीम हासिल कई ऐं उन मां ई तव्हां फ़ाइदो वठो। छो जो इहा डिग्री तव्हां वटि हूंदी त यकीनन तव्हांखे किथे न किथे जॉब जो इम्कान आहे, जॉब मिले इंशाअल्लाह। आउं बि तव्हांजो दुआओ आहियां अलाह साईं तव्हांखे जेको आहे सो पंहिंजी महिनत जो सिलो इंशाअल्लाह अलाह साईं तव्हांखे ॾींदो। आजकल टेक्निकल दौर है, ख़ासतौर से कंप्यूटर है। कंप्यूटर हर फील्ड में जेको आहे इस्तेमालु तो ही जेको आहे तव्हांजे लाइ हिकु बेनिफिट आहे। ऐं बासमती आहे कि 4 महीने जो कोर्स आहे, टेक्निकल एजुकेशन आहे, इंस्टीट्यूट आहे। तो जिथे बि तव्हां वेंदो अप्लाई कंदो कंप्यूटर में फर्स्ट डिग्री ठीक हूंदी तो कंप्यूटर वारनि खे प्रेफरेंस ॾिनो वेंदो। कुर्बान अली मंगी साहब, साईं प्रिंसिपल साहब ऐं असांजा ग्रेजुएट्स जेके हिन में कोर्स कंप्लीट कयो आहे उन्हनि खे अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं तव्हां सभिनी खे मुबारक ॾियां थो जो हीउ 4 महीननि जो जेको सफ़र हुयो उहो तव्हांजो कंप्लीट थियो। हीअ जेके ट्रेनिंग जी ॼाण ते जेका तरबियत तव्हां हासिल कई पे उहा 4 महीननि जी उहा कंप्लीट थी। उन ते तव्हांखे मुबारकबाद ॾियूं था ऐं वाकई अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी महसूसु थी आहे त तव्हां हीअ शयूं जेको असांजो मक़सदु हो, जेको असां हासिलु करणु चाहियो पे, तव्हां इहे शयूं हासिलु कयूं आहिनि ऐं सुठे नमूने सां बहितरीनु तरीक़े सां। थोरो आउं मुख़्तसिर हिते चाहींदुसि त थोरो तारीफ़ बि कराईंदो हलां त हीउ जेको पहिरीं शुरूअ में प्रोग्राम हुयो BBSYDP जे नाले सां 2008 खां स्टार्ट थियो, जेको अॼु 10-12 सालनि खां पोइ हाणे मुस्तक़िल तौर ते हिकु बोर्ड जी शिकिल में हिते असां वटि मौजूदु आहे। जो हीअं सिंध गवर्नमेंट जा ॿिया डिपार्टमेंट कमु कनि था, हेल्थ आहे, एजुकेशन आहे, अहिड़े तरीक़े सां हीअ बि सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो परमानेंट इदारो आहे जेको कमु करे थो। ऐं हिन जो मक़सदु इहो आहे त सिंध जा जेके बेरोज़गार नौजवान आहिनि, छोकिरा या छोकिरियूं जिन जी उमिरि 18 खां 35 साल आहे, उन्हनि खे मुख़्तलिफ़ शोबनि में हुनर जी सिख्या ॾियूं, मुख़्तलिफ़ शोबनि में तरबियत ॾियूं त उहे ख़ुदि कफ़ील थी सघनि, पंहिंजे पेरनि ते बीह सघनि। इन सिख्या जे दौरान उन्हनि खे वज़ीफ़ो बि ॾिनो वेंदो आहे ऐं कोई 389 खनि शोबा आहिनि जिन में हीअ तरबियत हले थी, ट्रेनिंग हले थी। सिंध जे सभिनी ज़िलनि में हले थी तरबियत। असां वटि बि हिन वक़्तु जेका शहीद बेनज़ीराबाद में तरबियत हले थी उन में बि हिन वक़्तु असां वटि 8 इंस्टीट्यूट जेके आहिनि प्राइवेट सेक्टर जा आहिनि जेके हीअ सर्विसिस ॾियनि पिया ऐं हिकु इदारो असांजो पब्लिक सेक्टर जो आहे। हिन इदारनि जे तरफ़ा खां ट्रेनिंग जो सिलसिलो जेको 4 महीननि जो हुओ उहो हिन वक़्तु कंप्लीट थी चुको आहे ऐं नेक्स्ट जे लाइ असां एडवर्टाइज़ ॾिनी आहे। ऐं जीअं तव्हां हीअ बहितरीनु तरीक़े सां तरबियत हासिलु कई आहे, सिखियो आहे हिते, अहिड़े तरीक़े सां वरी सिलसिलो असां वटि जेको आहे CIT हो उन्हनि में जेको आहे पंहिंजो पाण खे जेको आहे अॻिते कनि। ही दुनिया जेका आहे तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे
त हिन दुनिया में टोटल 7.5 अरब माण्हू रहन पिया ऐं उन खां अलावा 3.5 अरब माण्हू अहिड़ा आहिनि साजिद अली, ज़हीर खान,